अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो कमर समान हमलानी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? उम्मीद है ठीक ठाक हूंदा, खैर सां हूंदा ऐं आउं बि बिल्कुलु ठीकु आहियां। दोस्तों अॼोको मुंहिंजो व्लॉग तमामु ख़ासि थियण वारो आहे, छो जो अॼु आउं बि तमामु घणो ख़ुशि आहियां। उहो इन जे करे जो असां ते तमामु घणी बारिश पई आहे। दोस्तों जबल में जॾहिं बारिश पवंदी आहे त उहो सीन ॾिसण वटां हूंदो आहे। दोस्तों मां तव्हांखे हलियो उहे पानी ॾेखारींदो जेके जबल में वहंदा था अचनि, ऐं उन खां अलावा ॿिया बि काफ़ी सारा मां तव्हांखे अॼु मज़ेदार वीडियो क्लिपूं ॾेखारींदुसि। त काॾे बि न वञिजो, वीडियो पूरो ॾिसिजो। ऐं जेको बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त वीडियो शुरू थियण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। दोस्तों जो सावण जो पहिरियों वसकारो जेको असांखे पइजी चुको आहे, मौसम मेघ मल्हारी थी वई आहे ऐं उन खां अलावा मौसम बि तमामु घणी ख़ुशगवार थी वई आहे। दोस्तों ही ॾिसो साम्हूं पानी वही रहियो आहे जबल मां। साम्हूं पाणीअ जो तमामु घणो शोर आहे, आवाज़ु आहे, इन करे शायदि मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं सही न पहुची सघे। दोस्तों ही पानी तव्हां साम्हूं ॾिसी सघो था, जेको जबल मां वहंदो थो अचे। ऐं तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे असां जाबलू माण्हुनि जे लाइ। ॾिसो दोस्तों अल्लाह ताला जी रहमत वसी आहे। ऐं दोस्तों ही पानी ॾिसो। दोस्तों अञा बि अॻियां तव्हांखे मां वीडियो ॾेखारियां थो। दोस्तों ही ॾिसो तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे, तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघो था। दोस्तों ख़ूबसूरत मंज़र हू साम्हूं आहे पाणीअ जो। शायदि अहिड़ो ख़ूबसूरत मंज़र तव्हां अॻु में कॾहिं बि न ॾिठो हुजे।
दोस्तों ही ॿियो रुख ॾिसो पाणीअ जो। अॼु बकरियूं बि तमामु घणियूं ख़ुशि आहिनि, बरसाति पई वई माशाअल्लाह। दोस्तों वीडियो तव्हां साम्हूं ॾिठा, अञा मां तव्हांखे ॿिया ख़ूबसूरत वीडियो ॾेखारियां थो साम्हूं। हेॾा पाणी जो तमामु घणो शोर हुयो, इन करे शायदि तव्हां मुंहिंजो आवाज़ु सही न तरीक़े सां न ॿुधी सघिया हुजो। दोस्तों जेकर तव्हांखे वीडियो पसंदि थो अचे त वीडियो खे लाइक कंदा वञो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा वञो। दोस्तों अॼु जे वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा त हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो। दोस्तों उन खां अलावा चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे दॿाए छॾींदा ताकी हिन क़िस्म जा वधीक मज़ेदार वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।